के वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जो एक बेहतरीन अदाकार ड्रामन जो अदाकार जो तमाम बेहतरीन ड्रामा उन्हनि जा सिंध में रिलीज़ थिया ऐं उन जो नालो आहे ख़ादिम हुसैन थईम जे बारे में अॼु ॻाल्हि कंदासीं त ख़ादिम हुसैन थईम केरु ऐं किथां जो आहे ऐं ख़ादिम हुसैन थईम कॾहिं ड्रामा इंडस्ट्रीअ में क़दम रखियो ऐं उन खां अलावा ख़ादिम हुसैन थईम चौधरी आहे हुनजो असुलु नालो ऐं ख़ादिम हुसैन थईम केरु ऐं किथां जो आहे ऐं कॾहिं उन ड्रामा इंडस्ट्रीअ में क़दम रखियो ऐं पहिरीं ड्रामो उन जो कहिड़ो रिलीज़ थियो। दोस्तों सिंध जा जेके बि फ़नकार जेके बि आर्टिस्ट आहिनि उहे तमामु बहितरीनु अदाकारी पंहिंजी रखनि था ऐं तमामु बहितरीनु अदाकार आहिनि। इन में ख़ादिम हुसैन थईम चौधरी ख़ादिम हुसैन थईम बि हिकु बहितरीनु सिंध जो अदाकार आहे ऐं मज़ाहिया अदाकार आहे। तव्हां ख़ासि करे ॾिठो हूंदो सिंध टीवीअ ते जेके बि ड्रामा हलनि था फ़नी ड्रामा जेके हलनि पिया उन्हनि में ख़ादिम हुसैन थईम जो हिकु तमामु बहितरीनु रोल हूंदो आहे ऐं उन खां अलावा हिकु ड्रामनि खे चारि चंड हणी छॾींदो आहे। ख़ादिम हुसैन थईम हिन वक़्तु मौजूदु आहे उनजी जेका रहाश आहे उहा सूबा सिंध नवाबशाह दादू ज़िले सां तालुक़ु रखे थो ऐं उन खां अलावा उहो ज़ात जो हिकु चौधरी आहे पंजाबी आहे जेको पंजाब मां लॾे करे सिंधी पंजाबी जिन्हनि खे चवंदा आहिनि आहे जेको सिंध में रहे थो ऐं उन जा सिंधी ड्रामा तमामु घणा बहितरीनु आहिनि ऐं तमामु भलो अदाकार आहे। हिन वक़्तु हिन जी उमिरि तक़रीबन 40 खां 45 साल उमिरि आहे ऐं हिन वक़्तु बि उन जा जेके एपिसोड ऐं सीरियल अचनि पिया तमामु बहितरीनु ऐं सिंध में तमामु बहितरीनु हिकिड़ो अदाकार आहे। त वॾी महिरबानी।